कराची जी क़दीम सिंधी वसंदी गुलशन हज़रत बिलावल कॉलोनी शाह फैसल टाउन कोरंगी जा रहवासी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। चूंडियल नुमाइंदनि मकानी इदारनि ऐं ज़िला इंतिज़ामिया जी मुबैना तौरु मुसलसल लापरवाही जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि इलाइक़ो रहण लाइक़ु न रहियो आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त नालनि जी सफ़ाई, नालनि मथां थियल कब्ज़ा ऐं घिटियुनि घरनि में गटरनि जो पाणी दाख़िल थियण जहिड़ा संगीन मसइलनि बाबति केतिरा ई भेरा सिंध जे वॾे वज़ीर, मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर, शाह फैसल टाउन जे चेयरमैन, यूसी चेयरमैन, असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर कोरंगी ताईं लिखत में शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर अफ़सोस जो सालनि खां पोइ बि कंहिं बि ज़िम्मेवार अख़्तियारनि तरफ़ां को बि अमली क़दम न खयो वियो आहे। वजह इहा आहे त हिते इंक्रोचमेंट घणी आहे। तव्हां हीअ ॾिसंदो कुल गाॾियूं, हीअ होटल छतरा तेॾागीरनि खे धटो ॾियनि था, इहो सदद आहे हिन ॿोॾि जो। हाणे इहो आधार आहे असांजे लाइ। मूं तहसील CM खे व्हाट्सअप कयो तहसील लेटर ते, उनजो केतिरो टको लासर आहे उन ॾे तूं व्हाट्सअप कया, मूं वटि रिकार्ड मौजूदु आहे। उनजे बावजूदि न इहा इंक्रोचमेंट हटी आहे, न का सफ़ाई थी आहे, न वरी हीअ नालो हींअर ठहणु वञे थियो। असां अर्ज़ी इहो आहे, मुतालबो इहो आहे असांखे सिंध वज़ीर आला मुराद अली शाह साहब खे, सो हिते ॾिसे हालत छा लॻी पई आहे। बिलाल कॉलोनी हे बि कराची जो हिसो आहे बाबा, हे बि कोरंगी आहे, कराची जो हिसो आहे। तव्हां ॾिसो अॻिते वञो, हितां निकिरो, अॻिते रोड लॻा पिया आहिनि, हिते अचो हालत ॾिसो हिननि जी। ग़रीब माण्हू काॾे वञे आख़िर। सो भेणा तमामु इदारनि खे मुतालबो आहे असांजो DC खे, IG खे, त ख़ुदा थोरा हेॾे नज़रसानी करो, हेॾे नज़रसानी करो। असां ग़रीब हूं, असां छा कमाईंदा आहियूं? 40,000 रुपया असांजी पघार अथनि कंपनी में असां कमु कयूं, पंहिंजो किराया भरियूं या पेट पालियूं या हिन रोडनि जी कयूं असां। हाणे जेको कज़ियो थी वञे, कंहिंजो फ़ौतगी थी वञे त उहो कीअं थींदो? या एमरजेंसी आहे, एम्बुलेंस अचे थी, हज़ारे मसइला आहिनि। ख़ुदा नज़रसानी कयो इन फ़ैसिले ते। हेॾे ॾेखारियो यार कैमरामैन, हेॾे ॾेखारे थोरो ॾिस हालत ॾिसो यार, असां कहिड़े हालत में हूं। असां साईं असां सभु कंहिंखे शिकायत कई आहे, DC खे, IG खे, हिन खे, हुनखे सभिनि खे। उहे छा कंदा, हिकिड़ो लेटर थमाए वापसि करे था छॾनि। त माना बस अॾो बि आहे, नालनि जो वॾो मसइलो आहे। हिते का बि इंतिज़ामिया न कमु नथी करे। वोट वठणु ईंदी आहे, ओॾी महिल वोट वठी हलो थी वञे, हाणे त कुझु बि न आहे। हाणे नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, हाणे स्कूल में अचनि था, वञनि था, वॾी परेशानी आहे। असां कम ते अचूं वञूं गाॾियुनि खां बग़ैर। तव्हां पाण ॾिसो, कुझु करायो बाबा, इंतिज़ामिया आहे या जीअं कुझु करायो, मसइलो हल करायो। वॾे टाइम खां आहे साईं, वॾो टाइम खां आहे। 15 ॾींहं 20 ॾींहं बंदि थी वेंदो आहे। गोबर नाले से मशहूर है ये गुलशन बिलाल के एरिया सेक्टर 9C अवामी कॉलोनी लगता है। तो इसमें TMC हमारे गौर खटक साहब है, वो अपने जितना भी हो सकता है वो क्रेन बेचते हैं, वो कराते हैं, लेकिन इसका मुस्तकिल अभी तक कोई हल नहीं निकल रहा। इंक्रोचमेंट, सबसे बड़ा इंक्रोचमेंट हमारे गुलशन बिलाल में सबसे ज़्यादा इंक्रोचमेंट है। नाले के ऊपर सारा इंक्रोचमेंट है, पूरा इंक्रोचमेंट की वजह से। और DC साहब से दरख्वास्तें हमने हर जगह रिटर्न करवाया हुआ है, हर जगह से, AC के पास, DC के पास, मतलब हर जगह हम लोगों ने एप्लीकेशनें डाली हुई है, किसी का कोई रिस्पांस नहीं आया। तकरीबन अभी ये कोरंगी इलाका है, बिलाल कॉलोनी, गुलशन हज़रत बिलाल कॉलोनी है ये हमारे। तकरीबन अभी नहीं भी हो तो तकरीबन अभी ये 20 साल तक ये मामला ये चल रहा है अभी तक। यहाँ पर ये चीज़ है, गटर लाइन का मामला थे। पहले आते थे, इससे पहले तकरीबन 8-9 साल पहले तकरीबन ये होता था कि वो गाड़ी आते थे जो हर महीना जो ये कचरा, पूरा नाले का कचरा उठा के लेके चले जाते थे। अभी वो सिस्टम ज़्यादातर 8-9 साल से तकरीबन ये जो सिस्टम बिल्कुल ख़त्म हो चुका है। ना कचरा उठाता, ना कुछ उठाता, बंदा सारा यहाँ बिल्कुल परेशान हो जाता है सारा कचरा। ये कि हर महीने अगर डंपर भर के कचरा अगर यहाँ से ले जाए तो हमारे जो बूढ़े हैं, बच्चे और स्कूल में जा रहे, जो सारे इतने सारे लोग कितना तकलीफ़ में, कितना अजीज़ में है, इसलिए हमारा मसला बिल्कुल हल ही नहीं होता। और जैसा कि भाई ने कहा कि काउंसलर हर नाज़िम के पास, हर बंदे के पास हम लोग जाते हैं इंशाल्लाह, लेकिन ये कि हल मसला नहीं तो हम कर देंगे, फिर बोलता है कि नहीं बस हो जाएगा। होने के बावजूद भी यही मामला हमारे साथ होता ही रहता है। शहरनि जो चवणु आहे त बिलावल कॉलोनी कोरंगीअ जा चूंडियल नुमाइंदा, टाउन चेयरमैन गौर खटक, UC चेयरमैन याकूब कालरो समेत ज़िला इंतिज़ामिया खे बार बार बुनियादी सहूलियतुनि जे हल लाइ दरख़्वास्तूं जमा कराइण बावजूदि अखियूं बंदि कयूं वेठा आहिनि। UC शमा मतलब 10 अपील करे चुका हूँ, तो याकूब कालरो साहब निंड पिया आहिनि। जॾहिं असां तव्हां चेयरमैन थी विया, तव्हांखे उहिदा मिलिया, तव्हांजा कमनि था सफ़ाई करायो न, को रिस्पॉन्स न आहे। हिते ग़रीब आवाम तक़रीबन 25 ॾींहं थी विया आहिनि, त 5 मथे करे लेडीज़ या ॿार या मर्द किरदा रहनि था, पर को रिस्पॉन्स नथा ॾियनि। 14 लाख हर महीने बजट अचे थी,
14 करोड़ टाउन जी बजट अचे थी गोड़ खटा तव्हां सुतो पियो आहे वाह तव्हां छा था कयो तव्हांखे उहिदा मिलिया तव्हांखे पघार मिलंदियूं तव्हां कुझु कमु त कयो न असां त पंहिंजे आबादी लाइ माण्हू रखिया अथनि कम लाइ रखिया आहिनि न सुम्हण लाइ त कोन रखिया आहिनि हाणे तव्हां पोइ नोट कयो त 25 ॾींहं थी चुका आहिनि रोड ते पाणी बीठो आहे को रिस्पॉन्स न आहे न ग़रीबनि जो एहतियात न का शइ तव्हांखे असां वोट न आहे तव्हांखे उहिदेदार कयोसीं हर शइ कईसीं ऐं अख़्तर पतावी साहब उहो बि सुता पिया आहिनि असांजी यूसी शक खे 14 लख मिलंदा हर महीने में उहो काॾे था वञनि हिनमहिल ताईं को ढकणु न लॻल आहे जेके बि ढकण पाण लॻाइनि पंहिंजा इहे सफ़ाई पंहिंजी पाण कंदा हर शइ असां पाण कंदा आहियूं हिननि जो को बि हिन में कमु ई न आहे हाणे बि किरेन आई जेका सिर्फ़ु 2 लपा हणी वई को सहूलियत न आहे नंढड़ा ॿार परेशान थियनि था स्कूल वञण लाइ न रोड आहे न रस्तो आहे हे त तक़रीबन 15 को 20 साल थियण वारा रोड केरु ठाहे नथो हिकिड़े साइड ठाहे भॼी विया आहिनि ठेकेदार ॿियो अचनि था ते चांडिया माण्हू कामरेटी भतो खाईंदा कंहिंखे लांडी छपड़ ड्राइण नथा ॾियनि सॼे चवनि था असां भतो खाईंदासीं हिते रोड रस्तो न ठहे काॾे वञूं असांजो इनको त ॻोठ भलो आहे गुलशन बिलाल कोरंगी जो नालो आहे खाली शाह फैसल टाउन की जो जिम्मेदारान है उन्हें तकरीबन 25-26 दिन के बाद जो हमें गाड़ियाँ दी गई बीच में से 1-2 बेलचा मारे और दूसरा इस पुल में से और उसके बाद जो पानी थोड़ा सा निकल गया फिर उन्होंने जो है ना गाड़ियाँ बंद कर दी और हमारे नाले के ऊपर जो है ये होटलें बने हुए और मेहरबानी करें अब हमारी जो है ना होटल लाइन साफ करवा जाए तो हमारी जो है ना आबादी के अंदर पूरे घरों में पानी है फिर टाउन चेयरमैन बोल दिया कि भाई अब जो है ना हमारे साथ दो फिर हम काम करेंगे हमें ये नाला सीधा करके दे बूथ बाजार वाला नाला में हमारे जो है ना नाला या हमारे साइड कर दे तो इंशाल्लाह हमारा पानी नहीं रुकेंगे हमारी आबादियों के अंदर जब इलेक्शन का टाइम होता फिर आता हमारे दरवाज़ा पे इस बार जो है ना कोई भी नहीं आया हमारे घरों में हमारे बच्चे हैं जो स्कूले जा रहे हैं वो जो है ना नाले के अंदर डुबकी लगा रहे हैं उनको कोई एहसास नहीं है उनके कोई बच्चे थोड़ी है इधर उनके बच्चे फिर उनको एहसास होते भाई चेयरमैन को कहा है आपने हाँ सब गए थे हमारे आबादी वाले गए थे ये गन्ने मशीन वाले ये लोग हम लोग गए थे इलाइक़े जा रहवासी सिंध सरकार खे अपील कनि था त फौरी तौर गटरनि नालनि जी सफ़ाई कराए कब्ज़ा ख़तमु कया वञनि ऐं घिटियुनि मां गंदो पाणी निकाल कयो वञे जीअं रहवासियुनि जी ज़िंदगीअ में सुकून ऐं साह खणण जो अहसासु बहाल थी सघे कैमरामैन सिराज संजराणी सां गॾु अल्ताफ़ चन्ना टाइम न्यूज़ कोरंगी कराची।